जी बिल्कुल, कराची में दहशतगर्दनि सां शहीद थियल शहीद सारंग हुसैन मेमन जे क़त्ल ख़िलाफ़ अॼु शहरी तरफ़ां शाहनवाज़ चौक बदीन खां ऐवान सहाफ़त तां हिते रैली कढी एहतिजाज कयो पियो वञे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। कई लाश अची चुका आहिनि, लेकिन असांजो हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो बाकमाल माण्हू जेको ईअं सम्झो SCPS डॉक्टर आहे, जंहिंजो बेहमाना क़त्ल थियो आहे कल्ह कराची जहिड़े शहर में, ऐं उन ज़ोन में थियो आहे जिते सिक्योरिटी जो तमामु घणो जेको आहे तहफ़ुज़ात हूंदा आहिनि, ऐं उते असांजे नौजवान खे सरेआम गोलियूं हणी मारियो वियो आहे। असीं बदीन जा जेके बि शहरी आहियूं उन ते असां वक़्त जे हुक्मराननि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त इहो ज़ुल्म जेको थियो आहे, डॉक्टर सारंग जो जेको क़त्ल थियो आहे, उन जे पोयां जेके बि लिकियल हथ आहिनि, जेके बि मामलात आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे, उन कातिलनि खे केतिरे किरदार ते पहुचायो वञे। जे करे ईअं न कयो वियो, असांखे उमेदूं आहिनि त उन्हनि खे केतिरे किरदार ते पुॼायो वेंदो, जे न त इहे बदीन खां एहतिजाज शुरू थींदा इंशा अल्लाह ताला। छो त असांजे पढ़ियल लिखियल नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे, ऐं जेकी असां सां वक़्त जे हुक्मरान सरासर वॾी असां सां वॾी ज़्यादती थी आहे। ईअं सम्झो त बदी जो माण्हू रत जा ॻोढ़ा पियो ॻाड़े, ही नौजवान निकिता आहिनि असांजा, ही डॉक्टर सभु निकिता आहिनि, त असांजे पढ़ियल लिखियल माण्हुनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। असांजे शऊर जो क़त्ल आहे। हिकिड़ो डॉक्टर जेको आहे उहो तव्हां फ़ैसिलो कयो त उहो कीअं पढ़ी लिखी FCPS थी माना प्रोफेसर थिए थो, माना ही बदीन जे हिकिड़े प्रोफेसर जो क़त्ल आहे। असीं सम्झूं था त इहा हिकिड़ी साज़िश आहे असां सां, त कराची जे अंदरि जीअं सिंधी माण्हुनि पंहिंजा पेर खोलणु शुरू कया आहिनि, त ही लाश मोकिलण जो जेको सिलसिलो आहे इहो अॻु में बि ईअं ई शुरू थियो हो, ऐं वरी असांखे किथे ख़दशो आहे त किथे ईअं न आहे त असांखे पैगाम ॾिनो पियो वञे त असीं कराची में जेको पंहिंजे अचण जो सिलसिलो बंदि करियूं। असीं सम्झूं था त असीं होम मिनिस्टर ऐं IG साहब जेको बदीन जो SSP रहियो आहे, जेको बदीन जे सभिनी माण्हुनि खां वाक़फ़ आहे, असीं हुनखे चऊं था त ख़ुदारा जेको बदीन जे माण्हुनि सां इंसाफ़ करे ऐं डॉक्टर सारंग जा जेके कातिल आहिनि उहे मंज़र आम ते आंदा वञनि। अॼु असां जेके डॉक्टर्स कम्यूनिटी ऐं शहरी हितां जेको गॾु थिया आहियूं, उहो असांजे हिकिड़े डॉक्टर डॉक्टर शहीद सारंग मेमन जे क़त्ल जे करे जेको आहे असां गॾु थिया आहियूं। ही फैमिली जेको आहे हिननि शुरू खां वठी ॾाढा दुख ॾिठा आहिनि। हिननि सभिनीनि जेको आहे नंढे हूंदे खां वठी यतीमी जो दौरु गुज़ारियो। उन यतीमी जे दौर में जेको आहे हेतिरी महिनत करे हिन लेवल ताईं पहुचणु, MBBS पास करण खां पोइ FCPS पास करे हिकु आला दर्जे ते पहुचण खां पोइ माण्हुनि जी ख़िदमत करण जे लाइ जॾहिं असां AC ताईं पहुचंदा आहियूं, उनखां पोइ जेको आहे उन्हनि जी फैमिली जे साम्हूं रेड ज़ोन वारे एरिया में उनखे क़त्ल करणु ऐं उनखां पोइ कंहिं क़िस्म जी का बि इन्वेस्टिगेशन न करणु, अॼु ताईं 48 कलाक गुज़री चुका आहिनि, पर कंहिं क़िस्म जो को बि एक्शन न खयो वियो आहे। असां पुरज़ोर मुतालबो करियूं था मुक़्तदरा इदारनि खां त महिरबानी करे असांजे हिन वाक़े जो इन्वेस्टिगेशन कई वञे ऐं फ्री एंड फेयर ट्रायल कयो वञे, ऐं जेके बि कल्प्रिट्स आहिनि उन्हनि खे पंहिंजे केफ़रे किरदार ताईं पहुचायो। इंसानियत जो क़त्ल आहे। इन क़त्ल में हिकिड़ो अहिड़ो डॉक्टर जेको सो क़त्ल कयो वियो आहे, जेको FCPS डॉक्टर हुजे, जेको इंसानियत जो मसीहा हुजे, उन डॉक्टर खे ईअं सरेआम रेड ज़ोन में बीह करे 4-4, 5-5 गोलियूं हयूं वञनि, उहो बि उनजे मिसिस जे अॻियां, ऐं उन रेड ज़ोन में जेकॾहिं उन डॉक्टर सां इंसाफ़ नथो थियो थिए त पोइ हिकिड़े आम इंसान सां छा इंसाफ़ थींदो। त असां इहा घुर कंदासीं आला इख्तियारनि खां त डॉक्टर जे कातिल जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञनि ऐं डॉक्टर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। खून जे क़त्ल जो नाहक खून जे असां मज़म्मत था करियूं। असां गवर्नमेंट सां इहो असांजो इहो एहतिजाज आहे ऐं असांजो मुतालबो आहे त कातिलनि खे गिरफ़्तार करियो। इहा ज़ुल्म आहे। हिकिड़ी बेवा वॾी महिनत करे हिकिड़े ॿार खे पाले, जॾहिं हुनखे माना हिकिड़ो डॉक्टर थियो आहे ऐं पंहिंजो हुन मुक़ाम ते पहुतो आहे, चंद मिंटनि में हिकिड़े माण्हू अची हिननि खे गोलियूं हणी मारियो ऐं चवंदा त नामालूम। ज़ुल्म आहे यार, इहो ज़ुल्म केसि ताईं हलंदो। असां ताजिर अलायंस जे प्लेटफॉर्म तां बदीन वासी जी हैसियत सां, मेडिकल स्टोर प्रेसिडेंट जी हैसियत सां मुतालबो था कयूं, तव्हां इन कातिलनि खे वाइखो कयो। असां सिंधी केसिताईं ज़ुल्म सहंदासीं यार? छो भला रुॻो सिंधी मां स्टूडेंट मरनि था, यूनिवर्सिटियुनि में ISP हले, केरु चवण वारो कोन्हे। ख़ुदा जो ख़ौफ़ करियो यार, ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, न त असांजे एहतियात जो दाइरो वधियो, असां आपे मां निकितासीं पोइ असांखे मां संभाले न सघंदा। रोड हलंदे रस्ते हलंदे कंहिं डॉक्टर खे उनजी घरवारी जे अॻियां क़त्ल कयो वञे, ही मुल्क जी ॿुधाए थो त छा असांजो लॉ एंड ऑर्डर आहे। असीं इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त हिननि जा कातिल जल्दी गिरफ़्तार कनि, वरना असांजो एहतिजाज जो दाइरो
सॼे पाकिस्तान ताईं वधियो? असां सम्झूं था त कराचीअ खे हर हवाले खां कोशिशि कई पई वञे कुझु माफ़ियाज़ जे तरफ़ां त कराचीअ खे सिंध जे डॉक्टरनि खां, सिंध जे वकीलनि खां, सिंध जे उन्हनि मुख़्तलिफ़ पेशनि में माहिर माण्हुनि खां या पॉलिटिकल माण्हुनि खां ख़ाली करायो वञे त जीअं कराचीअ खे हू जेको आहे सो आलमी यतीम खानो बणाए ऐं धारियनि खे उते वॾे पैमाने ते आबाद कनि। ऐं इहा अवां ॾिसंदा त तमामु डिघे अरसे खां धारियनि खां कराची ख़ाली कराइण जी तहरीक हलंदी रही आहे, पर ॿिए पासे खां असां सम्झूं था त कराचीअ में का बि कानून जी हुकुमरानी न आहे पर माफ़िया जी हुकुमरानी आहे। इहो ई सबबु आहे त डॉक्टर सारंग मेमण जहिड़ा, डॉक्टर पोंजे जहिड़ा केतिरा ई वकील जेके खणी हिननि बाहि में उछलाए छॾिया, त असां सम्झूं था त इहो वकील, सहाफ़ी, आम माण्हूअ जो क़त्ल, केतिरा थरी बोरची मारिया विया आहिनि कराचीअ में, त असां सम्झूं था त इहो बुनियादी तौर ते सिंध जे शऊर जो, सिंधी माण्हुनि जो ऐं उन्हनि सिंधी माण्हुनि जो क़त्ल कयो पियो वञे जेके कराचीअ में सिंध जी वारसीअ जे लाइ, कराचीअ जी वारसीअ जे लाइ, सिंध जे राजधानीअ जी वारसीअ जे लाइ अॻियां पिया अचनि। उन जे करे असां घुर था कयूं त चीफ जस्टिस हाई कोर्ट जेको आहे सिंध हाई कोर्ट राजपूत साहब उहो जुडिशियल इंक्वायरी विहारे त जीअं ख़बर पवे त हीअ टारगेट किलिंग छो पई थिए ऐं टारगेट किलिंग जे पोयां कहिड़ी माफ़िया आहे ऐं हुकुमराननि खे तंबीह कई वञे त महिरबानी करे कानून जी हुकुमरानी क़ाइमु कयो, न त ॿी सूरत में कराची भस्म थी वेंदी। पुरमन जी रैली आहे ऐं अॼु असांजो ई जेको शहीद डॉक्टर सारंग जो क़त्ल कयो वियो आहे ऐं जो असांजो हुकूमत खे, सिंध हुकूमत असांजी गुज़ारिश आहे सिंध के कातिल खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे ऐं उनजो अमल खां इंसाफ़ कयो वञे। जी बिल्कुलु, तव्हां शहरी इताद जे अॻुवान ऐं डॉक्टर फोरम जे जेके अॻुवान आहिनि डॉक्टर हुनजा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु त डॉक्टर सारंग हुसैन मेमण खे कराची जहिड़े शहर में गोलियूं हणी क़त्ल कयो वञे थो ऐं हुनजा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। ऐं हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर हुन जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं ॿी सूरत में जेको हीउ एहतिजाज जो सिलसिलो आहे इहो सॼी सिंध में जारी रहंदो। कैमरामैन गुलाम हुसैन चाड़ो सां गॾु शफ़ी जुनेजो, टाइम न्यूज़, बदीन।